हज़रत जाबिर फरमाईंदो आहे मां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में वेठोसि, हिकु माण्हू आयो। मुस्नद इमाम आज़म इहा रिवायत नक़ल फरमाई आहे। हज़रत जाबिर फरमाईंदो आहे असां हुज़ूर जी कचहरी में वेठा हुआसीं, हिकु जवान आयो अची अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह, 2 शादियूं कयूं अथमि औलाद कोन्हे। अर्ज़ छा थो करे? 2 शादियूं कयूं अथमि औलाद कोन्हे। औलाद जा ख़ज़ाना कंहिं वटि आहिनि? ॻाल्हायो ॻाल्हायो, हथ मथे करे चओ अल्लाह। कंहिं वटि आहिनि? न ॾियण ते अचे किरोड़पति खे न पुट न न्याणी, सची ॻाल्हि अथव, रड़ंदा था वधनि। किरोड़पति, मिलनि जा मालिक, पलाज़नि जा मालिक, ट्रांसपोर्ट जा मालिक, पिछाड़ी ईअं चवंदा आहिनि मौलवी साहब इहा दुआ कयो, चलो पुट असांजे हिसे में न आहे, भला न्याणी त रब ॾे, को घरड़ो त आबाद थी पवे। न ॾे किरोड़पति खे न पुट न न्याणी, ॾियण ते अचे मां ईअं चवंदो आहियां ग़रीबनि खे एतिरा बचड़ा थो ॾे जो कपिड़ो लटो बि पूरो न करे सघंदा आहिनि। ईअं आहे की न? औलाद जा ख़ज़ाना कंहिं वटि आहिनि? ॾाढा चओ। ऐं छा थो फरमाए क़ुरान? चवे थो लिल्लाह, सुभान अल्लाह, लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द यख़्लुक़ु मा यशा यहबु लिमन यशाउ इनासा व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुकरानन व इनासा व यजअलु मन यशाउ अक़ीमा इन्नहु अलीमुन क़दीर। लिल्लाह, सुभान अल्लाह चओ त ॻाल्हि कई हिकिड़ी। लिल्लाह, क़ुरान शरीफ़ खोले ॾिसजो, लाम खे पहिरियों, लाम वारे लफ़्ज़ खे पहिरियों ज़ेर आहे। लिल्लाह, इहा लाम छाजे लाइ आहे? नहव जो कानून आहे अल्लामु लितमलीक, तमलीक जी माना में ईंदी आहे। अरब चवे थो हर शइ जो मालिक मां पाण आहियां। केरु आहे मालिक साईं? ज़मीन जो मालिक केरु आहे? आसमान जो मालिक केरु आहे? वण टिण जबल नदियूं आहिनि, सारियुनि जो मालिक केरु आहे? अल्लाह न। चवे थो मां आसमाननि जो मालिक बि आहियां, ज़मीननि जो मालिक बि मां पाण आहियां। यख़्लुक़ु मा यशा, मां जीअं चाहींदो उहे पैदा कंदो आहियां। कंहिंखे न्याणियूं ॾियां मुंहिंजी मर्ज़ी आहे, कंहिंखे पुटड़ा ॾियां मुंहिंजी मर्ज़ी आहे, कंहिंखे जोड़ा जोड़ा ॾियां मुंहिंजी मर्ज़ी आहे, पर कंहिंखे कुझु न ॾियां तॾहिं बि मां अल्लाह जी मर्ज़ी आहे। मर्ज़ी कंहिंजी हलंदी? हथ मथे करे चओ कंहिंजी आहे? हा, ॾियण ते अचे मर्ज़ी वारो आहे, न ॾे तॾहिं बि रब मर्ज़ी वारो। केरु पुछे? अम्मा जे पेट में बच्चो पियो आहे, काई ख़बर कान्हे का त बच्चे खे कंहिं शइ जी ज़रूरत आहे। रब चवे थो मां ई पैदा कंदो आहियां, त इहे सारियूं हालतूं ॼाणींदो बि अकेलो मां अल्लाह पाण आहियां। अक़ीदो दुरुस्त कयो, अक़ीदो दुरुस्त कयो, अक़ीदो पक्को रखो त हर शइ जो ख़ालिक ऐं मालिक केरु आहे? ॾाढे ॻाल्हि केरु आहे? शाह साहब फरमायो, चवे थो साहब तुंहिंजी साहिबी बेली अजब ॾिठी मूं पन ॿोड़े पाताल में बेली पहण तारे तूं। आशिक अब्दुल लतीफ़ चवे जेकर अचे मूं त मेरा ईमान लहा। हर शइ जो जे ख़ालिक तूं आहे, मालिक तूं आहे, नफ़े नुक़सान जो मालिक बि तूं आहे, इज़त ऐं ज़िलत जो मालिक बि तूं आहे। इन करे अल्लाह पाक फरमाए थो औलाद जा ख़ज़ाना बि मां वटि आहिनि, मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे ॾियां या कंहिंखे न ॾियां। चओ सुभान अल्लाह। मालिकुल मुल्क अल्लाह है न। तो हज़रत जाबिर फरमाईंदा हमरा आयो हुजूर साईं जी मजलिस आलिया में, अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह, 2 शादियूं कयूं अथम, न को पुट जी औलाद थी आहे न को न्याणी थी आहे, महिरबानी कयो का को दुआ घुरो, को वज़ीफ़ो ॿुधायो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए तो पुट 2 कम कर। घणा? 2 कम घणा? ॻाल्हायो ई नथा, हाल छा था वे दारा कावड़ियालो जा भला मां सां। 2 कम घणा? इन करे असां चवराईंदा आहियूं त जो इन्हनि बार बार लफ़्ज़ चवण सां इहा ॻाल्हि ज़हन ते पुख़्ता थी वेंदी आहे, यादि थींदी आहे। नबी साईं छा फरमायो त घणा कम कर? चओ जो घणा? साईं जन फरमायो त पहिरें नंबर ते इहो कमु कर जो तौबह कर अलाह जे दर ते। छा कर? तौबह कर।
अल्लाह औलाद ॾींदुई हिकु। ऐं ॿियो पाण फरमाइनि था ख़ैरात घणी कर, सदको घणो कर। असां इन पासे ख़्याल ई न कयो आहे। अस्पताल में हमरा बीमार पियो आहे, लखनि जो ख़र्च फीस में, डॉक्टरनि जो ख़र्च, दवाउनि जो ख़र्च भरूं था, पर इहा तौफ़ीक़ न मिलंदी आहे को 1000 2000 ईअं वेंदे वेंदे के ग़रीब जी मदद कयूं। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, चओ हुज़ूर सच फरमायो आहे। चओ हुज़ूर, हथ मथे करे चओ सोने नबी साईं जन फरमायो, दाऊ मर्ज़ाकुम बिसदका। को घर में मरीज़ थी पवई, उन्हीं जो इलाज सदके ऐं ख़ैरात सां कंदा कयो। ख़ैरात बि ॾियो, सदको बि ॾियो। ऐं इहा दुआ घुरो त अल्लाह इन असांजे मरीज़ खे शिफ़ा अता फरमा। कोई डॉक्टर तंदुरुस्ती शिफ़ा नथो ॾेई सघे जेतिरे ताईं हू रहमत वारी नज़र न करे। चओ सुभान अल्लाह। शिफ़ा ॾियण वारो केरु आहे? इमामुल अंबिया रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असुर जो उथी करे दुआ था घुरनि, सदके वञां आमना जे लाल मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इबादत तां दुआऊं तां। अल्लाहुम्मा अंत खलक़तनी व अंत तहदीनी व अंत तुतइमुनी व अंत तस्कीनी व अंत तुमीतुनी व अंत तुहयीनी। ओ मुंहिंजा पालनहार, मूंखे पैदा करण वारो तूं आहीं, मूंखे नबूअत जो ताज ॾियण वारो तूं आहीं, मूंखे खाराइण वारो बि तूं, पीआरण वारो बि तूं, मुंहिंजे मौत ऐं हयाती जो मालिक बि तूं। अल्लाह पाक सुभान अल्लाह। हर शइ मां मोहम्मद जी तुंहिंजे हवाले आहे। तूं ई मुंहिंजो ख़ालिक़ आहीं, तूं ई मुंहिंजो मालिक आहीं। त इमामुल अंबिया रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ओ अचण वारा जवान जी या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। मां त यार चवंदो आहियां पंहिंजे बयाननि में, इन जी तो बि माण्हू सदके थी पवे। कोई जी पंहिंजे पीउ खे चवे, कोई जी पंहिंजे उस्ताद खे चवे, कोई जी पंहिंजे मुर्शिद खे चवे। मोहम्मद जा यार उहे हा जन जी मिठे मोहम्मद खे चयो। चओ सुभान अल्लाह। जी या रसूल अल्लाह। पुट तौबा घणी कर, ॿियो त ख़ैरात घणी कंदो कर, रब तोखे औलाद अता कंदो। सुभान अल्लाह। हज़रत जाबिर फरमाईंदो आहे, चवे तो वक़्तु गुज़री वियो, घणो साल गुज़री आहे, मां सफ़र ते निकितुमि, सफ़र जे दौरान मूंखे उहो हमरा मिलियो, मूंखे सुञातई। जाबिर मां चयो हा। जाबिर तूं मूंखे सुञातो आहे? मां चयो यार न, मां तोखे न सुञातो आहे। चए मां उहो जवान आहियां जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आयो हुयुसि, तूं बि वेठे हैं। मां साईं जन खे अर्ज़ु कयो हो त 2 शादियूं कयूं अथमि पर औलाद कोन्हे। पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे फरमाया त 2 कम कर, हिकु तौबा घणी कर, ॿियो ख़ैरात घणी कर। चओ सुभान अल्लाह। ॾाढे ॾाढे चओ।